अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक़ मिठवर बाला मौज़ू कलाम। कंहिं ख़ूब चयो आहे माजरा बकरा ईद जी 95 जो ज़बह करे सवाब उनखे 95। कंहिं ख़ूब चयो आहे माजरा बकरा ईद जी 95 जो ज़बह करे सवाब उनखे 95। चवंदा आहिनि जिते धकु लॻंदो आहे वरी बि उते ई धकु लॻंदो आहे वल्लाहु अलम बि सवाब। चवंदा आहिनि जिते धकु लॻंदो आहे वरी बि उते ई धकु लॻंदो आहे वल्लाहु अलम बि सवाब। कन में पाणी पइजी वञे त वरी उन ई कन में पाणी पाइबो त इहो पाणी निकिरी वेंदो 95। कंहिं ख़ूब चयो आहे माजरा बकरा ईद जी 95 जो ज़बह करे सवाब उनखे 95। चवंदा आहिनि रिढ न अॻियां रबाब वॼाईंदे वरह थिया वल्लाहु अलम बि सवाब। चवंदा आहिनि रिढ न अॻियां रबाब वॼाईंदे वरह थिया वल्लाहु अलम बि सवाब। ढॻी खीर ॾींदी कोन आहे ढॻीअ मां खीर ॾियणो पवंदो आहे 95। कंहिं ख़ूब चयो आहे माजरा बकरा ईद जी 95 जो ज़बह करे सवाब उनखे 95। चवंदा आहिनि उठ बेपिटो आहे वल्लाहु अलम बि सवाब। चवंदा आहिनि उठ बेपिटो आहे वल्लाहु अलम बि सवाब। पाॾे खे माउ भेण जी सुञाणप हूंदी आहे 95। कंहिं ख़ूब चयो आहे माजरा बकरा ईद जी 95 जो ज़बह करे सवाब उनखे 95। चवंदा आहिनि गिदरो किरियो काटीअ ते तॾहिं बि गिदरो मुठो जे अगरि काटी किरी गिदरे ते तॾहिं बि गिदरो मुठो वल्लाहु अलम बि सवाब। चवंदा आहिनि गिदरो किरियो काटीअ ते तॾहिं बि गिदरो मुठो जे अगरि काटी किरी गिदरे ते तॾहिं बि गिदरो मुठो वल्लाहु अलम बि सवाब। वाङण किन लाइ वाई किन लाइ बादी 95। कंहिं ख़ूब चयो आहे माजरा बकरा ईद जी 95 जो ज़बह करे सवाब उनखे 95। चवंदा आहिनि ख़्यालु सभु कंहिंजो पंहिंजो पंहिंजो मर्ज़ी सभु कंहिंजी पंहिंजी पंहिंजी वल्लाहु अलम बि सवाब। चवंदा आहिनि ख़्यालु सभु कंहिंजो पंहिंजो पंहिंजो मर्ज़ी सभु कंहिंजी पंहिंजी पंहिंजी वल्लाहु अलम बि सवाब। मींहुं रहमत आहे मींहं जो पाणी जंहिं ज़मीन ते पवंदो आहे उहा ज़मीन ख़ुशबू ॾींदी आहे। मींहं जो पाणी मींहुं रहमत आहे मींहं जो पाणी जंहिं ज़मीन ते पवंदो आहे उहा ख़ुशबू ॾींदी आहे। पाणी किन किचिरे ते पवंदो त ढप ॾींदो बदबू थींदी गुलनि ते। मींहुं पवंदो पाणी पवंदो सुहिण ख़ुशबू थींदी 95। मींहुं रहमत आहे मींहं जो पाणी जंहिं ज़मीन ते पवंदो उन जी अहिड़ी ख़ुशबू थींदी। पाणी किन किचिरे ते पवंदो त ढप बदबू थींदी गुलनि ते मींहं जो पाणी पवंदो त सुहिण ख़ुशबू थींदी 95। कंहिं ख़ूब चयो आहे माजरा बकरा ईद जी 95 जो ज़बह करे सवाब उनखे 95।